सेमिनार के खिताब कंदे जामशोर जे अॻूणे ज़िले नाज़िम मलिक असद सिकंदर चयो त मेहरान टीवी तरफ़ां सिंध जी तालीम जी बहितरी लाइ हफ़्तो मल्हाइण वक़्ताइतो क़दम आहे जंहिंजी हू आजियां कनि था। मलिक असद सिकंदर चयो त उस्ताद तंज़ीमूं ऐं सिंध जूं सुञाणंदड़ियूं कापी कल्चर जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कनि त सूरत हाल घणी बहितर थी सघे थी। मुर्शिद लाल जी दुआ हूंदी त धारिया बि असां सां मोहबत कर। एजुकेशन हिते जो हिकिड़ो सुतून, असांजा ॿार पढ़ंदा, उहो मथे ईंदा, फ़ाइदो कंहिंखे थींदो? असांखे थींदो न, कोस्तान वासे थींदो। त तव्हांखे इहा कापी कल्चर खां छोकिरनि खे पास महिरबानी करे थोरो घुमण फिरण ते बि ज़ोर घटि ॾियो, ज़ोर घणो। ऐं नाला कंहिंजा कोन थो खणा, न कोई कंहिं ते का तनक़ीद कयां थो। मुंहिंजा सभु भाइर आहिनि, सभु टीचर ख़राब बि कोन्हनि, कुझु रेशो सुठा न आहिनि, कोन था पढ़ाइनि, मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे। ईअं न कनि, थो सम्झनि। वाकई कोस्तान में तकलीफ़ आहे। असां लेडीज़ टीचर जो त तमामु घणो प्रॉब्लम, असां हल किथां कयूं? ॿारियूं हिते रहण लाइ तयारु कयूं। मंगलाणी स्कूल खे हलाइण जी असां केतिरी कोशिशि कई, ऐं हुन में पाण आयुसि। हिते डॉक्टर साहब वारा वेठा आहिनि, उन्हनि जी काविशुनि सां, पर उहो डेली उन्हनि खे आउटबैक करणो थो पियो। त असां लाइ हिते काफ़ी प्रॉब्लम। असांजे हिते एजुकेशन एॾी सवली न आहे। अॼु ईडियो साहिबु हिमत कई आहे, मूं सुबुह चयो त ग़रीब ॿारनि लाइ हिते हिननि खे सपोर्ट कर, त हुन 20,000 जो चेक कांदो, जेको हिते जे ऐं अब्बास फाउंडेशन वारनि ऐं हिननि खे चवंदा हिते हुननि में विरहाइनि। ऐं पंहिंजे तरफ़ां बि हीअ जेके नंढड़ा ॿार आया उन्हनि खे 25,000 रुपया ॾींदुसि, त उहो जिन टेबलूं पेश कयूं या हिते प्रोग्राम कयो, उहो असां अब्बास वारनि खे ऐं हुननि खे ॾींदासीं, त जीअं ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए। ऐं हौसला अफ़ज़ाई करण लाइ असां तयारु आहियूं। तव्हां उथो, असां तव्हां सां गॾु आहियूं। ख़बर पई भाऊ? न, छा थियो? मूंखे ॾाढी अॼु फ़ख़ुर बि महसूसु थिए पियो, ख़ुशी बि महसूसु थिए थी त अॼु मेहरान टीवीअ तरफ़ां जेको हफ़्तो मल्हायो पियो वञे तालीम जे हवाले सां, ऐं अॼु फ़ख़ुर बि महसूसु कयां थो त आउं पंहिंजे प्यारे भाउरनि सां गॾु तालीम जे हवाले सां हीउ फंक्शन अटेंड करे रहियो आहियां। ऐं आउं एज़ाज़ु पंहिंजो सम्झां थो। ऐं इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾुख बि थियो त सॼी सिंध मां जॾहिं हीअ ईंदा आया त किथे बि बकौल हुननि जे, त हुननि खे अहिड़ी मोट न मिली, ऐं अव्हां सभु हिते मौजूदु आहियो। आउं सम्झां थो इहो असां एज़ाज़ु सम्झूं था, असां हिन में पंहिंजी घटिताई कोन था सम्झूं। छो त तव्हां तालीम हासिलु कंदव या तालीम जे हवाले सां जेके सेमिनार थियनि था उन्हनि में असां उन्हनि सां सहकार न कयूं, जिन्हनि खे तव्हां असेंबलियुनि में मोकिलियो था या तव्हां जूं मोहबतूं असां सां गॾु आहिनि, असां उन्हनि सां सहकार न कयूं त पोइ हुननि सां सहकार केरु कनि? इहो क्रेडिट सॼो ADF जो असांजो चेयरमैन शेख अब्दुल्ला, परवेज़ मेमण जेको मेहरान टीवीअ जो हिते छोकिरो आहे, ऐं उन खां पोइ इहो क्रेडिट सॼो असांजो ग़ुलाम नबी मोहराई जेको मुंहिंजो दोस्त आहे, उहो पर्सनल दोस्त आहे। जॾहिं इलेक्शन में मूंखे सरकार हिते इलेक्शन में बीहण कोन त ॾिनो, तॾहिं ग़ुलाम नबी मोहराई जे फ्लैट में रहियल हुउसि। हुन माण्हू जा मूं ते थोरा आहिनि, उहे अहसान आहिनि। अहसान लाहिजनि न सघंदो माण्हू त ॻाहींदो ज़रूरु आहे। तव्हां उहा महिरबानी करे इलेक्शन त मूंखे खटराई, पर राहियो मूंखे हिन, उहे उन जा थोरा असां ते आहिनि। एजुकेशन जे हवाले सां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट में मुंहिंजा 8 साल गुज़रिया। आउं सम्झां थो असांजे हिन मुल्क में 3 शयुनि ते ज़ोर ॾियणु खपे। पहिरीं हेल्थ, एजुकेशन ऐं अमन अमान ऐं पाणीअ जो मसइलो। इहे 4 शयूं अहम हूंदियूं आहिनि। मूं जॾहिं चेयरमैन नाज़मीअ जी उहिदो संभालियो त मूं उन्हनि खे पंहिंजो चैलेंज करे क़बूल करे खयो, ऐं मूंखे इहा फ़ख़ुरु अॼु महसूसु थिए थो त छो त अमन अमान हूंदो त तव्हां तालीम बि हासिलु करे सघंदा। अमन अमान ई न हूंदो त तालीम किथां हासिलु थींदी?
छो त असीं चाहियूं था, असां उहो कल्चर नथा करणु चाहियूं जंहिं कल्चर में इहा शइ मौजूदु हुजे त हिते जा माण्हू भले जाइल हुजनि ऐं असांखे वोट ॾींदा रहनि। छो त असां इंडस्ट्रियूं न हणायूं, छो त उते ॿिया माण्हू अची वेंदा, असांजा वोट घटिजी वेंदा। न, वोट मोहबत जो आहे, वोट हुकुमरानी जो न आहे, वोट मोहबत जो आहे। पर जे अलाह जे तरफ़ां सवली हूंदी, मुर्शिद लाल जी दुआ हूंदी त धारिया बि असां सां मोहबत कंदा। एजुकेशन हिते जो हिकिड़ो सुतून, असांजा ॿार पढ़ंदा, उहे मथे ईंदा, फ़ाइदो कंहिंखे थींदो? असांखे थींदो न, कोस्तान वासियुनि खे थींदो। त आऊं तव्हांखे इहा ॻाल्हि चवंदुसि त कॉपी कल्चर खां छोकिरनि खे पासो कराए। ऐं टीचर हज़रात खे बि इहो चवंदुसि, महिरबानी करे थोरो घुमण फिरण ते बि ज़ोर घटि ॾियो, पढ़ाईअ ते ज़ोर घणो। ऐं नाला कंहिंजा कोन थो खणा, न कोई कंहिं ते का तनक़ीद कयां थो। मुंहिंजा सभु भाइर आहिनि, सभु टीचर ख़राबी, कुझु रेशो सुठा न आहिनि, कोन था पढ़ाइनि, मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे। ईअं न कनि, हिन बचनि खे पंहिंजो बचो सम्झनि। वाकई कोस्तान में तकलीफ़ आहे। असां लेडीज़ टीचर जो त तमामु घणो प्रॉब्लम, असां हल किथां कयूं? ॿाहिरियूं टीचर्स हिते रहण लाइ तयारु कयूं। मंगलाणी स्कूल खे हलाइण जी असां केतिरी कोशिशि कई, ऐं उन में पाण आयुसि, हिते डॉक्टर साहब वारा वेठा आहिनि, उन्हनि जी काविशुनि सां, पर उहो डेली उन्हनि खे आउटबैक करणो थो पियो। त असां लाइ हिते काफ़ी प्रॉब्लम आहिनि। असां ॾे हिते एजुकेशन एॾी सवली न आहे। अॼु ईडियो साहिबु कुझु हिमत कई आहे, मूं सुबुह चयो त ग़रीब ॿारनि लाइ हिते हिननि खे सपोर्ट कर, त हुन 20,000 जो चेक आंदो, जेको हिते जे ऐं अब्बास फाउंडेशन वारनि ऐं हिननि खे चवंदुसि त हू हिते हिननि में विरहाइनि। ऐं पंहिंजे तरफ़ां बि हीअ जेके नंढड़ा ॿार आया उन्हनि खे 25,000 रुपया ॾींदुसि, त हू जिन टेबलूं पेश कयूं या हिते जेको प्रोग्राम कयो, उहो बि असां अब्बास वारनि खे ऐं हुननि खे ॾींदासीं, त जीअं ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए। ऐं हौसला अफ़ज़ाई करण लाइ असां तयारु आहियूं। तव्हां उथो, असां तव्हां सां गॾु आहियूं।